आकाश जी ॻाल्हि थिए अधूरा अधूरा जी ॻाल्हि न थिए ईअं मूंखे नथो लॻे त उहा महफ़िल सजाई वेंदी। जॾहिं हिकिड़ी हिस्ट्री आहे इन पोयां थोरो ॿुधाइणु चाहींदमि। जॾहिं अधूरा अधूरा किताब अवाम जे हथनि में आयो त अवाम खां पहिरीं जेके बाबा जो अदबी जेको लॾो हो उन मां बाबा ते हिकु तनक़ीद थी ऐं उहा तनक़ीद इहे थी त आकाश हाणे मायूस थी वियो आहे। बाबा पाण में इनजो ज़िक्र कंदो रहंदो त आकाश हाणे मायूस थी वियो आहे, हाणे जेको आहे सो हुन में उहा जुस्तजू कोन्हे। त बाबा हुनखे चवंदो जेके बि इंटरव्यूज़ हुन में त इहा मायूसी न आहे, इहा महरूमी आहे। महरूमी इनकलाब खे हासिल न करण जी, महरूमी सिंध खे आजपे लाइ वठी न वञण जी, महरूमी रेज़िननि जे हथां जेको आहे सो इस्तेसाल थी वञे उन्हनि जी। सो ऐं आउं सोचां थी त हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे, पर ॿी ॻाल्हि इहा आहे त इंसानु जॾहिं हिन मांधाण में आहे, इलाही फ़लसफ़ियनि ॻाल्हि कई आहे हिन बारे में, हाणे सम्झ में कोन थो अचे छा आहे छा न आहे, पर जेको ही मांधाण आहे जंहिंमें ही इंसानु आहे, इंसान जे अंदरि में वॾो हिकिड़ो मच आहे, हिकिड़ो मांधाण आहे। हाणे उन वटि ख़ुशीअ जा बि खुमार आहिनि, उन वटि जेको आहे सो ॾुखनि जा बि ॾुंगर आहिनि, उन वटि निरासाई बि आहे, उन वटि उत्साह बि आहे, ऐं उन वटि जेको आहे सो मायूसी बि आहे। इंसानु कॾहिं बि हिकिड़े जज़्बे में मुकमल नथो रहे, इंसानु आहे ई अधूरो। त आउं इहो बि सम्झां थी त अगरि अहिड़ी मायूसी आकाश अंसारी खां अधूरा अधूरा लिखाए थी त अहिड़ी मायूसी पाण सभिनी ते अचणु घुरिजे।